सिख्या ॾियण लाइ लियाकत। अॼुकल्ह सिख्या जे प्रचार तरफ़ माण्हुनि जो ध्यानु लॻो आहे, लॻण बि घुरिजे। सिख्या मां ई सचो मनुष्य जीवन बणिजे थो, मगर सिख्या ॾियण वारनि में जेतिरो ध्यानु इम्तिहाननि में पास थियण ऐं कराइण लाइ रहे थो, ओतिरो ध्यानु मंझंदि पूरीअ लियाकत वधाइण लाइ नथो रहे। इहो ई सबबु आहे जो अॼुकल्ह केतिरा डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट हासिल कयल सॼण डिग्रियुनि ऐं सर्टिफिकेटनि में ॼाणायल विषयनि सब्जेक्ट्स जी पूरी ॼाण खां ख़ाली मिलनि था, छाकाणि त इम्तिहान महिल पुस्तक रटे पढ़ी फ़क़ति पास थियण सां हक़ीक़त में क़ाबिलियत नथी वधे। ईअं ज़ाहिरी ॾिठो वियो आहे। वरी रुगो क़ाबिलियत सां बि जीवन हक़ीक़त में सचो नथो बणे। अॼुकल्ह कलाउनि हासिल करण ते घणो ज़ोर आहे। लिखण जी कला में, व्याख्यान जी कला में, ख़्वाह कविता जे कला में क़ाबिल थियण जी ॾाढी कोशिश आहे। इन ई ॾिस में महिनत करण वारा माण्हू क़ाबिलियत हासिल करण में सफल बि थियनि था। उहे कंहिं बि विषय ते लेख लिखी या व्याख्यान ॿुधाए या कविता बणाए करे लोकनि खे कुझु वक़्त लाइ हथु करे ऐं मथनि प्रभाव विझी सघनि था, मगर हक़ीक़ी ॼाण खां सवाइ फ़क़ति कलाकारी उन्हनि जे जीवन जो फ़क़ति ॿाहिरियों ॾेखो ई रहे थो। इन मां मुअल शरीर वांगुरु कोई लाभ नथो थिए। वेदांत जा इम्तिहान पास कयल विद्वान खणी वेदांत ते लेख लिखी सघंदा ऐं व्याख्यान में पिणु हर हिकु मज़मून ते ऊन्हे खां बि ऊन्हो ज़िक्र करे सघंदा, त बि रहणीअ जे रूप में वटि अक्सर कुझु बि न मिलंदो, जंहिं करे हू शोक सागर में ॿुॾल मिलंदा। उन्हनि जो वेदांत रुगो पढ़णु, शास्त्र अर्थ करण या लोकनि में ॾेखाव जी वस्तु हूंदी। साॻियो हाल भॻतीअ जे शास्त्रनि जे सर्टिफिकेट हासिल कयल शख़्सनि ऐं लिखण जे फ़न में माहिरनि भॻत नाले रखाइण वारनि में मिलंदो। संदसि करणीअ ॾांहुं ॾिसण सां उन्हनि जी भक्ति भोगन पदार्थनि में ई मिलंदी। बाक़ी संदन लेखन ऐं व्याख्याननि में स्वभक्तीअ जो दरियाहु पियो वहंदो। उहो जीवन ॿाहिरियों आहे। रती इल्म न रास पसण धारां पिरीअ जी। हिकु तरफ़ तुलसीदास, सूरदास, दादू, कबीर ऐं मीरा आदकनि जे संगीत में ऐं ॿिए तरफ़ फ़क़ति कविता जी भावना सां ख़्वाह सुंदरता जी दृष्टिअ सां कविता रचींदड़नि जी लंबियुनि कविताउनि में इहो ई भारी वॾो फ़र्क़ु आहे। मुमकिन आहे त कविता जे फ़न जी नज़र खां कविता जी कारीगरनि जी रचियल कविता तुलसीदास ऐं सूरदास जी कविता सां खणी टकर बि हणंदी हुजे, या दादू, कबीर ऐं मीरा वग़ैरह संतनि जी कविताउनि खां बि वधीक अॻरी हुजे, पर दादू, कबीर ऐं मीरा जहिड़ो हिर्दो ऐं अनुभव ज्ञान मंझंदि किथां मिलंदो? ज्ञान, भक्ति, वैराग, धर्म, ख़्वाह, विज्ञान वग़ैरह जे बारे में गुरुअ तोड़े शिष्य ॿिन्ही जे लाइक़ीअ जी ज़रूरत आहे। इहे ॻाल्हियूं बाज़ारी शयूं न आहिनि। इन करे ई उहे सभु विषयूं सब्जेक्ट गुरुअ द्वारा पढ़ण वारियूं मञियूं वञनि थियूं ऐं न कि लेख या व्याख्यान बाज़ियुनि वारियूं। जॾहिं खां अनुभव खां रहित माण्हुनि फ़क़ति किताबी ॼाण जे आधार ते या आसपास मां मसाला गॾु करे लिखण ऐं उपदेश ॾियणु शुरू कया, ऐं जॾहिं खां उहे कलाऊं बाज़ारी चीज़ूं बणिजी पियूं, तॾहिं खां ज्ञान जो क़दुरु घटिजी वियो। छो त बिना अनुभव वारनि लेखन ऐं व्याख्याननि ते हलत करण वारनि माण्हुनि खे उन्हनि मां को ख़ासि फ़ाइदो न थियो।
तंहिं करे उन्हनि जी श्रद्धा घटिजी वई। वर्यनि जा वर्य तपस्याऊं साधनाऊं करे गुरूअ ऐं भॻवान जी कृपा द्वारा जेकी मंज़िल मक़सूद खे हासिल थिया आहिनि उहे ई उन मंज़िल जे उपदेश ॾियण लाइ लाइक़ु आहिनि ऐं जेकी जिज्ञासु तपस्या ऐं साधना द्वारा परमात्मा जे पाइण लाइ सचा ख़्वाहिशमंद आहिनि उहे गुरूअ ऐं भगवत जा भगत ई वेदांत जे उपदेश ॿुधण जा लाइक़ु आहिनि। अॼु घणो करे उन्हनि ॿिन्ही याने लाइक़ु ॿुधाइण वारनि ऐं लाइक़ु ॿुधण वारनि जी कमी आहे। इन करे ई असली लाभ नथो थिए। अॼुकल्ह सभिनी ॻाल्हियुनि में ॾेखाव अची वञण करे माण्हू फ़क़ति ॿाहिरियुनि ॻाल्हियुनि खे ॾिसनि था, छो त इहे पाण बि अंदरि वञी सच में दाख़िल थियण नथा चाहिनि। व्याख्याण कंदड़ केरु आहे, व्याख्याण कहिड़े ढंग सां थो थिए या लेख जो ढंग कहिड़ो आहे ऐं फलाणे जी कविता कहिड़े ढंग सां रचियलु आहे, फ़क़ति उन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं माण्हुनि जो ध्यानु आहे, मगर सचे अनुभवी हिर्दे लाइ तलाश नथी कई वञे। इहो नेम आहे त सचे अनुभवीअ ॼाणूअ बिना पूरी हक़ीक़त जो पतो नथो लॻी सघे। जेको जंहिं रस्ते जो तत्वज्ञानी हक़ीक़त जो ॼाणू थिए थो सो खणी ॿिए रस्ते खां अणवाक़िफ़ हुजे याने कला जी नज़र खां खणी ग़लति भाषा में ॿोलींदो हुजे त बि उन वटां हक़ीक़त वारे रस्ते जो पतो लॻी सघे थो। मिसाल को नक्शबंद या सोनारो या ॿियो कारीगर खणी पंहिंजे कारीगरीअ जो व्याख्यान संस्कृत या अंग्रेज़ीअ में न करे सघे या पंहिंजी कारीगरीअ बाबति सुंदर कविता नथो रचे सघे त बि जिन खे इहे कारीगरियूं सिखणियूं थियनि थियूं तिन खे उन्हनि तजुर्बेकार कारीगरनि वटि वञिणो पवे थो। वॾे खां वॾे महाराजा ख़्वा महान कविअ खे बि पंहिंजी बीमारीअ खां दूरि कराइण लाइ वैद्य जे शरण वठणी आहे। साबित थियो त हक़ीक़त में अनुभव ज्ञान ई वॾो आहे। अलबत विद्या या होशियारी बि इन ई अनुभव सां गॾु हूंदी त सोन ऐं सुगंधी ॿई थी पवंदा। तुलसीदास ऐं सूरदास वग़ैरह कवियुनि में ॿई ॻाल्हियूं हुयूं। जंहिंखे अनुभव आहे पर विद्या न आहे उहो ॿियनि खे खणी ओतिरो लाभ न बि पहुचाए सघे या ॿियनि खे खणी पाण ॾांहुं छिके न बि सघे पर खेसि त हक़ीक़त जी प्राप्ति थी वई। मगर अनुभव खां सवाइ विद्या या कला प्राण बिना शरीर समान निकमी आहे। उन लाइ भॻवान श्री कृष्ण श्रीमद भागवत में फरमाए थो त जो माण्हू वेद मां पार लंघे वियो याने वेद खे पढ़ी वियो पर ब्रह्म खे न ॼाताईं तंहिंखे सुंड फुंडी गांयुनि खे पालण पोषण वांगियां फ़क़ति महिनत करण जो ई फल अची सघे थो। उहो ई हाल आहे अनुभव खां सवाइ विद्या जो। ॿिए तरफ़ विद्या न हूंदे जिन वटि अनुभव आहे ऐं वस्तु आत्मा जी प्राप्ति आहे उन जी शेवा ऐं आदर करे खांउसि घुर्बल वस्तुअ जी प्राप्त करण लाइ जिज्ञासूअ खे कोशिशि करणु जुॻाए पर उनखे कलाहीण ॼाणे खांउसि किनारो न करणु घुरिजे। मनुष्य खे अनुभव हासिल करण लाइ ऐं सच खे पाइण लाइ यतन करणु घुरिजे ऐं सच वारीअ राह पाइण बैदि उन जे बारे में खेसि कुझु चवणु या लिखणु घुरिजे। तॾहिं ई व्याख्यान करण जो प्रभाव असरु ॿियनि ते पवंदो। पर जेकॾहिं ईअं न कबो ऐं फ़क़ति कारीगरीअ जे आधार ते अनुभव खां सवाइ लेखनि उपदेशनि व्याख्याननि ऐं कविताउनि जे लफ़्ज़ी ऐं अडंबर वारी वीर वहंदी रहंदी त अहिड़ीअ वीर जे वहिकिरे में अनुभवी मनुष्यनि जे वचननि जो बि क़दुरु न रहंदो।
जंहिं करे संदसि अमूल वचननि जो प्राप्त थियणु ऐं सम्झणु ख़्वाह वीचारणु बि मुश्किल थी पवंदो। इन्हीअ करे ई अॻे सभु कंहिं विषय ते हर कंहिंखे व्याख्यान करण जो हक़ु न थिए मञियो वियो, पर अॼु जी हालत उल्टी आहे। अॼु कूड़ी कूड़ ॿोलींदड़ से सच ते विषयनि जा ग़ुलाम वेदांत ते कायर सूरवीरता ते विभिचारी ब्रह्मचर्य ते शील रहित मनुष्य पतिव्रतापणे ते मन जे मते ते हलण वारा मर्यादा ते भोगी वैराग ते असाधु साधुपणे ते ऐं नास्तिक भक्तीअ ते लेख पिया लिखनि ऐं कथन कनि। सभिनी मैदाननि में इहा ई गड़बड़ थी रही आहे। इन करे अॼु हर को अनाज 22 टोया थी रहियो आहे ऐं चङे मंदे जी सुञाणप अक्सर ई गुम थी वई आहे।